सिंध ऑनलाइन स्कूल में तव्हांखे भलीकार प्यारा बरो। पोएं वीडियो लेक्चर में असां पंहिंजो बाब नंबर ॿियो शुरू करे चुका हूँ, जंहिंमें असां शरियान वार नलियूं ऐं नसूं पढ़ी चुका हूँ। अॼु इन रत जे दौरे जे सिरिश्ते में मुख्य उज़्वो दिलि पढ़ंदासीं पाण। दिलि, हार्ट। पाण दिलि खे कीअं बयानु कंदासीं? ही हिकु मखरूती शिकिल जहिड़ो उज़्वो आहे। मखरूती शिकिल मां मुराद कौन शेप्ड। ही पठन जो ठहियल आहे ऐं अंदरां ख़ाली आहे। असांजे जिस्म में दिलि जी पोज़ीशन जगह कहिड़ी थिए थी? पाण लिखंदासीं त विच वारे हॾे जेके स्टर्नम चऊं, उहो कहिड़ो हॾो आहे? ही जेको असांजो हॾो आहे हिनखे पाण स्टर्नम चवंदा आहियूं। ही पासेरियूं रिब केज हिन सां मिलनि था पिया। हिन हॾे जे हिन हॾे जो ही साॼो पासो, ही खाॿो पासो। दिलि असांजे हिन हॾे विच वारे हॾे विच वारी लकीर जे हिन खाॿे पासे ते आहे। दिलि जा 4 खाना थियनि था। दिलि जा इहे खाना वरी साॼे ऐं खाॿे भाङनि में विरहायल आहिनि। दिलि जा 4 इंसानी दिलि में 4 खाना थियनि था ऐं उहे दिलि जा खाना वरी हिकिड़ा खाॿे पासे हूंदा आहिनि, ॿिया साॼे पासे हूंदा आहिनि। दिलि जो असांजे जिस्म में कमु कहिड़ो आहे? पाण लिखंदासीं त दिलि जो कमु रत खे सॼे जिस्म में पंप करणु आहे। यानी असांजे जिस्म में जेको रत गर्दिश करे पियो, इनखे पंप करण वारो दिलि ई आहे। दिलि जे करे ई असांजो रत पूरे जिस्म में वहकिरो करे पियो। हाणे असीं अगरि पंहिंजी दिलि जी तस्वीर ॾिसूं, प्यारा ॿारो, ही तव्हां दिलि जी तस्वीर ॾिसी रहिया आहियो। हाणे हिते लिखियलु आहे त दिलि जा 4 खाना थियनि था। ही असां वटि हिकु खानो, ही ॿियों, ही टियों खानो, ही असां वटि चोथों खानो। इहे 4 खाना असां वटि मौजूदु आहिनि ऐं हिन खां हेॾे जेको हिसो आहे इहो थींदो साॼो हिसो। ही हिसो वरी असांजो खाॿो हिसो। हाणे जेके हिन में शक्लूं आहिनि उन्हनि जा नाला, ही सभ खां पहिरीं जेका नली तव्हांखे नज़र अची रही आहे, ही सुपीरियर वेना केवा। ही सभ खां पहिरीं जेको तव्हांखे खानो नज़र अचे थो इहो एट्रियम आहे ऐं ही वेंट्रिकल आहे।
हाणे दिलि जा खाना ही था थियनि, ही 2 खाना मथियां 2 खाना हेठां, ही एट्रियम 2 एट्रियम जा, ही वेंट्रिकल तंहिंजे करे एट्रियम थियो वेंट्रिकल। साॻी तरह सां हिते वरी एट्रियम थियो ऐं हिते असांजो वरी वेंट्रिकल। उन खां पोइ जेका ही नली तव्हांखे नज़र अची रही आहे, इहा पल्मोनरी आर्टरी आहे। हिननि में ही वेल्व थियनि था, सिंधीअ में जेके वाल चऊं ऐं अंग्रेज़ी में वेल्व। इन्हनि जो कमु छा आहे? दिलि जे इन्हनि खाननि में ही वेल्व थियनि था। इन्हनि जो कमु आहे त रत खे वापसि अचण खां रोकणु, रत खे वापसि अचण खां रोकणु इन्हनि जो कमु आहे। छाकाणि त हिकिड़े खाने मां रत निकिरी थो वञे त उहो वापसि जीअं मोटी न अचे, त उहे पर्दा हिकिड़े क़िस्म जा आहिनि जेके हिन रत खे बैक फ्लो खां रोकनि पिया। त ही जेको तव्हांखे वेल्व नज़र अचे पियो, इन जो नालो आहे ट्राई कैस्पिड वेल्व। अहिड़े नमूने सां वरी ही वेल्व आहे माइट्रियल वेल्व, ऐं ही ऑर्टल वेल्व। ही जेका शक्ल तव्हांखे नज़र अची रही आहे, हिन खे पाण ऑर्ट्रा चवंदा आहियूं। हिन खे पाण ऑर्ट्रा चऊं था। ही ऑर्ट्रा रत खे सॼे जिस्म ताईं खणी थी वञे। त प्यारा ॿारो, अॼु जो इहो असांजो लेक्चर इते मुकमल थो थिए। ईंदड़ वीडियो लेक्चर में असीं पढ़ंदासीं त रत जो वहकिरो कहिड़े नमूने सां दिलि जे कहिड़नि खाननि मां थींदो हले थो पियो।